लियारी में 16 खां 18 कलाक जी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ लियारी अवामी महाज़ पारां गुल मोहम्मद लेन ते एहतजाजी मुज़ाहिरो करे के इलेक्ट्रिक इंतज़ामिया जी ज़ालबानी लोड शेडिंग ऐं लियारी जे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई। एहतजाजी मुज़ाहिरो लियारी अवामी महाज़ जे सदर ईसा बलोच, जनरल सेक्रेटरी अब्दुल ख़ालिक ज़दरान, साले मोहम्मद हिंगोरो, अब्दुल हमीद जदून, अब्दुल रशीद अवान, डॉक्टर रफ़ीक सरबाज़ी ऐं ॿियनि चयो त रमज़ानुल मुबारक मुक़दस महीने में भी के इलेक्ट्रिक इंतज़ामिया पंहिंजो रवैयो तब्दील न कयो, पर लोड शेडिंग जो मुदो वधाइण करे लियारी जा रहवासी केतिरनि सालनि खां बिल भरण बावजूद लियारी जा रहवासी गैस सिलेंडर इस्तेमाल करण ते मजबूर आहिनि। संदसि चवण हो त लोड शेडिंग सबबि लियारी जे ग़रीब दुकानदारनि जो कारोबार तबाह थी वियो आहे। सार्फिन ॾांहुं 10 खां 15 हज़ार रुपया मोकिलिया पिया वञनि, जेका सार्फिन सां नाइंसाफ़ी आहे। लियारी वासियुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो वियो आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे घटि आहे। हिन मुतालबो कयो त के इलेक्ट्रिक खे क़ौमी तहवील में वठी मोबाइल फोन कंपनी जहिड़ियुनि दर्जनी कंपनी जे हवाले कयो वञे त जीअं आवाम खे मयारी बिजली जी फराहमी यकीनी बणाई सघिजे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज ॿीहर कयो वेंदो। शर्म करो, ये करो, पानी दो, बिजली दो, कुर्सी छोड़ दो, गैस दो, पानी दो, कुर्सी छोड़ दो, बिजली दो, गैस दो, कुर्सी छोड़ दो, शर्म करो, हया करो, पानी दो, बिजली दो, भले भले बिजली दो, बिजली दो, पानी दो, बिजली दो, पानी दो, बिजली दो, पानी दो, बिजली दो।